मीरपुर माथुलो में एशिया की सब खां वॾी भाण फैक्ट्री हुजण बावजूद घोटकी ज़िले जा आबादगार यूरिया भाण लाइ सख्त परेशान आहिनि। डीलरनि पारां यूरिया भाण जो हथरादू बहरान पैदा करे 3700 वारी बोरी ब्लैक ते 5500 रुपयनि में विकिरो कई पई वञे। रिपोर्ट करे रहियो आहे खुर्शीद सियाल। एशिया की सब खां वॾी भाण फैक्ट्री घोटकी ज़िले में हुजण बावजूद घोटकी ज़िले जा आबादगार खाद लाइ सख्त परेशान आहिनि। जॾहिं त खाद जो सरकारी रेट 3700 हुजण बावजूद हिते आबादगार खे डीलर पारां जेको आहे हथरादू बहरान पैदा करे 5500 में खाद विकिरो करे रहिया आहिनि। जॾहिं त डिप्टी कमिश्नर घोटकी 2 दफ़ा खाद जे डीलरनि खे घुराए पाबंद बणायो वियो, उन बावजूद डीलर जेके आहिनि पंहिंजो ब्लैक ते विकिरो करे रहिया आहिनि। जॾहिं त खाद न मिलण सबबि कणक जे फसल खे कपारी धक लॻण जा इम्कान आहिनि। हिन टाइम जेकी खाद जो बहरान थियो आहे, इन जो ज़िम्मेवार हितों जा डीलर ऐं हितों जा जेके ऑफिसर आहिनि, एसी कमिश्नर ऐं मुख़्तियारकार। छो त 2 चक्कर जेको आहे DC साहब चयो त असां उन्हनि खे घुरायो आहे ऐं उन्हनि खे मां रेट जे हिसाब सां पाबंद कयो आहे। कुछ ॾींहंनि खां वठी जेको आहे बस हायर कंदा ईंदा आहियूं पंहिंजे घोटकी ज़िले जे ऑफिसरनि खे। असांजे घोटकी ज़िले में जेके वॾे खां वॾियूं जेके खाद जूं फैक्ट्रियूं मौजूदु आहिनि, जेको हिते असल गवर्नमेंट जो जेको रेट आहे उहो 3700 रुपया आहे। जेको उनखां पोइ हितां जा जेके डीलर माफ़िया आहिनि, उन्हनि जे हिकिड़ा छाता जेके छुटल आहिनि पंहिंजे शहरनि में मुख़्तलिफ़ माण्हुनि जे जॻहनि ते, जेके उहे 5500 रुपये में जेको आहे बोरी विकिरा कनि था पिया। असीं हारी एतिरा परेशान आहियूं जो असुल असां फसल खे खाद नथा ॾेई सघूं, छो जो हिकिड़ी खाद महांगी आहे। असां वस वारनि इदारनि खे इहा गुज़ारिश कंदासीं, अपील कंदासूं त असां मिसकिन हारनि जा जेके फसल बचाया वञनि ऐं जेको खाद सरकारी रेट ते मुहैया कई वञे। जेका खाद माना सरकारी तौर पे जेका खाद जो रेट आहे 3700 रुपये, उहो माना असांखे डीलर 5500 ते ॾियनि था। असां काॾे वञूं? असां हारी माना सॼो फसल ते असांजो हूंदो आहे आसिरो, उहो ई कोन थींदो खाद खां सवाइ, त असां काॾे वेंदासीं ग़रीब माण्हू।